बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अस्सलातु वस्सलामु अला वबने अम्ही अली इब्ने अबी तालिब अलैहिस्सलाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद ज़ात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद कुशियो करबला में हुसैन धजिया लाशों ते घोड़ा ॾाढी ॾुखी गुज़री शाम ग़रीबा मुंहिंजो पाण सोलो तव्हांजो ॿुधणु सोलो पुछन अली जे धीअ ज़ैनब ख़ान जे शाम ग़रीबा कीअं गुज़ारी जेकॾहिं बाबे अली सां बि ॾाढियां न ॻाल्हायो अल्लाह ॼाणे यारी जे राति अब्बास बणिजी क़ैद जा अलम खणी ज़ैनब पहरा कीअं ॾिना आई यारी बिल्कुलु मुख़्तसर आई यारी मुहर्रम जी सुबुह नालायक दुकान जा नालायक ज़ेवर पाए मां ज़ेवर पढ़िया हुया रस्सियूं ज़ंजीर तो बेड़ियूं इहो सादात जो लुटियल काफ़िलो पहुतो नवीद भाई अॻिते ॿुधंदो आहे ज़िंदगी रही इहो सादात जो लुटियल काफ़िलो पहुतो आहे 12 मुहर्रम जे ॾींहुं दरबार कूफा इब्न ज़ियाद मलौन जो दरबार आहे रोना वारो हिकु रसीअ में 12 बीबियूं क़ैद आहिनि अगे में जनाब फिजा सैन ज़ैनब सैन कलसूम जनाब रुकैया सैन लैला उम्मे परवा जनाब लुबाबा जनाब कुबरा हिक रसीअ में 12 में भी क़ैद आहिनि रोअण वारो ही 7 ॾाका कोड़ियूं मथे वेठो आहे हिन जे क़दमनि में मुंहिंजे हुसैन मौला जो सर पियो नवाज़ इमाम जो सर पियो आहे हिकु ॾींहुं कमीनो शराब खां जॾहिं वांदो थी आहे न हिकु चाबुक खणे आहे लपण खणे आहे हुसैन मौला जे लबनि ते गुस्ताखी करे आहे कदें रुखसार ते कदें लबन ते जनाब फिजा फरमाया कमीना हया कर उहे लबन जेके मोहम्मद मदीने में बोसा ॾींदो हो हे उहे रुखसार जेके ज़ारा चमंदी ही ही चवे तो कमीनो आहे को हुसैन को शियो को मञण वारो को मुरीद अॼु मुंहिंजे ख़ुशी जो ॾींहुं आहे अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां अॼु मुंहिंजे ईद जो ॾींहुं आहे अॼु ॾिसी आहे पंहिंजे हुसैन जी बर्बादी ॾिसी आहे अॼु मुंहिंजी अरबादी सिपाही चवनि त आहे साईं पर तुंहिंजे क़ैद में आहे केरु आहे इहो मुख़्तार सख़्फी चवंदा वञो न मुख़्तार के दरबार वठी जो नाज़दार पंहिंजो हुसैन ॾिसे मुंहिंजो हुसैन मुंहिंजे क़दमनि में पियो कीअं ज़ालिम जा ज़ालिम सिपाही आया ज़िंदान चवनि त हल मुख़्तियार तोखे दरबार अमेसर चए थो तव्हां ते बि लानत आहे तव्हांजे मुंहिंजो अमीर आहे त रुॻो ज़ैनब जो वीर अमीर आहे ज़ंजीर बेड़ियों पातल तस ये कूफे जे बाज़ार में वतियूं था अचनि बाज़ार कुंवार वांगुरु सजायल आहे माण्हुनि खे भड़कीला लिबास कपिड़ा पातल आहिनि हिक ॿिए खे चवनि था मुबारक हुजे करबला बाग़ी मारे वियो चए थो अल्लाह न भुलाए न ईद उल फितर जो ॾींहुं आहे न ईद उल उज़ा जो ॾींहुं आहे एॾी ख़ुशी शादी आहे जो बाज़ार खे सजाए वियो आहे माण्हुनि खे भड़कीला कपिड़ा पातल आहिनि चए थो हुसैन नाले बाग़ी हो जेको करबला में मारे वियो आहे असां हुन बाग़ीअ जूं भेणूं धीअरूं हरम बच्चा क़ैद करे अॼु दरबार में वठी आया आहियूं चए थो बाग़ी जो नालो छा आहे चवनि था हुसैन वतन चवनि था मदीनो आसमान रे मुंहिंजो त अल्लाह मुंहिंजा शला मुंहिंजो हुसैन न हुजे चला मदीने वारो हुसैन न हुजे ॿियो को हुसैन रोअण वारो हुजे बाज़ार मुकी अञा पीर कदम रखई दरबार जे दरवाजे ते जनाब मुख़्तार सख़्फी जे दरबार जे वेठा न कुर्सियुनि ते हिक ॿिए खे चवनि था होॾे ॾिसो हुसैन जो वॾो शियो मुख़्तार अची वियो
हिक ॿिए खे होॾे ॾिसो हुसैन जो वॾो शींहुं अल्लाह जाने इहो के ऐलान ॿुधो या न ॿुधो त मुख़्तार दरबार अची वियो आहे जीअं माउ फिज़ा जे हली ॾिस मोॾे जीअं माउ फिज़ा जे कंड ते सियाण हीअं पंहिंजो मथो रखी वेठी न जॾहिं चई त मुख़्तार दरबार अची वियो अल्लाह जाने इहो नालो के ॿुधो या न ॿुधो आहे जीअं बीबी ज़ैनब ॿुधो आहे न रोअण वारो हुसैन फरमाए थी अम्मा फिज़ा नानो मोहम्मद तोखे धीअ सलीदो बाबू अली तो के भेण सलीदो अम्मा ज़हरा भेण सलीदी आई हसनैन अम्मा सलीदाई तुम उजड़िया जी भी माओ अम्मा मूंखे कोई अॼु वेलो यादि आयो धीअ कहिड़ो वेलो यादि आयो त अम्मा तो हिकु ॾींहुं मदीने में पंटनि जी दावत कही अम्मा तो दुआ घुरी तुंहिंजे लाइ खाधो जन्नत मां तयारु थी आयो अम्मा अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल कही अम्मा फिज़ा अॼु मां अली जी धीअ ज़ैनब थी चवां अॼु हिन भरी दरबार में शराबी दरबार में अम्मा दुआ घुरे ज़मीन फाटी पवे अम्मा ज़ैनब ज़मीन में हली वञा अॻिते ॿुधंदो आहे अॼु दुआ घुरे ज़मीन फाटी पवे अम्मा ज़ैनब मरी वञा रोना वारो जनाब फिज़ा फरमाए थी धीअ दरबार में कहिड़ी मुसीबत आहे थी जो मौत जो दुआऊं थी घुराए चौथी 28 बजो वतन मदीनो छॾई तॾहिं मौत जो दुआऊं न घुराए कूफे में मुस्लिम मारे वेई मौत जो दुआऊं न घुराए ॿी महरम करबला आई मौत जो दुआऊं न घुराए पंजी महरम जे ॾींहुं वहंदे दरिया तव्हांखे मां पटबार या अलमन वारो अब्बास ॾिसंदो रहियो रोईंदो रहियो मौत जो दुआऊं न घुराए सती महरम जे ॾींहुं खे मुंहिंजो पाणी बंदि थी आई मौत जो दुआऊं न घुराए ॾहीं महरम जो सुबुह उभरियो नबी वली कूका करे रुना जे अकबर के 18 साल बुरके में पालींदी रही उन अकबर के 3 फलन वारी बरसी लॻई मौत जो दुआऊं न घुराए जंहिंजे सारे मदीने का करबला आई उन अब्बास जा पण दरिया ते बाज़ू कलम थी आई मौत जो दुआऊं न घुराए हसन जी आख़िर में कासिम जे मथों जीअरे घोड़ा भॼी आई मौत जो दुआऊं न घुराए नौकर राति जो ओन मोहम्मद लई आई पंहिंजी झोली उजड़जी आई मौत जो दुआऊं न घुराए अली असगर के 3 नौकर वारो तीर लॻो जेको अञा माउ खे मां बि सॾे न आहे सघियो मौत जो दुआऊं न घुराए 70 कदम ते हुसैन कुसंदो रहियो ज़रबा हलंदियूं रहियो तूं खेमे जे दरवाज़े ते क़ुरान खणी चवंदई न मारियो मुझो नमाज़ी भावा न मारियो मुझो परदेसी भावा मुझो पासो भावा मौत जो दुआऊं न घुराए लाशों पामाल थींदियूं रही मौत जो दुआऊं न घुराए हेमर के बायूं लॻाई मौत जो दुआऊं न घुराए 11 जी रात शिमर चादर लाए वई मौत जो दुआऊं न घुराए अब्बास बणजी अलम खणी पारा ॾिनई मौत जो दुआऊं न घुराए 11 भर बजनी भाव जे रसियूं पाए दरबार में आईया कहिड़ी मुसीबत आई थी जो दरबार में मौत जो दुआऊं थी घुराए मां फिज़ा के भाग पाए थी अम्मा फिज़ा वाकई करबला में मुझे वॾी मुसीबतूं आयो अम्मा तूं मुझा कदम कदम ते गदा अम्मा इंसाफ ता तुरसे करबला में कोई ज़ैनब के सुञाण वारो त न हो अम्मा मूसा न ॻाल्हाए जरा पोइ ते दरबार जो दरवाज़ो तरसे अम्मा साम्हूं भाउ मुख़्तियार पियो थो अचे अम्मा मुंहिंजा वार खुलियल मुंहिंजे सर ते चादर न आहे अम्मा मुंहिंजा हथ गर्दन जो पोयां बदलन अम्मा दुआ करे अशल ज़ैनब मरी वञे हा मूंखे भाउ मुख़्तियार हींअर वञे साम्हूं ज़ाकिर अहल बैत अब्दुल रज़ाक शेख साहब उन खां बाद